लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाए। मैं हूं जवाद अहमद, आप देख रहे हैं मेरे यूट्यूब चैनल जेडी व्लॉग। क्या हाल है जी? लो जी, सुनो जी, मेरे चैनल को सब्सक्राइब कर लो जी और अच्छे अच्छे कमेंट कर लो जी। वर्ष आज मैं जा रहा हूँ मेरे स्कूल, आज वहीं पर अलविदा पार्टी है इंशाल्लाह, वहीं पे मैं तिलावती करूँगा और मेरे उस्ताद साहिबान से आपको मिलवाऊँगा। चलिए मिलते हैं स्कूल। व्यूअर्स, ये अभी हमारी क्लास, अभी मैं इंटर हो गया हूँ, समझ रहे हो? समझ रहे हो आप? ये चेयर है जो हमारे उस्ताद साहिबान आएंगे और ये हमारे क्लास के स्टूडेंट है। माहौल मूंखे यादि आहे अञा ताईं, ऐं उन्हनि जूं नसीहतूं उस्तादनि जूं, उन्हनि जो प्यार, उन्हनि जी मोहबत, उन्हनि जो साथ अञा ताईं मूंखे यादि आहे। ऐं हिन मंज़िल ते पहुता आहियूं उन्हनि जी दुआउनि सां, उन्हनि जी महिनतुनि सां। सच पुछो त मूंखां केरु पुछे न त तोखे कहिड़ा ॾींहं खपनि, मां चवंदुमि मूंखे पंहिंजा बचपन जा ॾींहं खपनि। अच्छा, हमको सिखा रिया है। मूंखे हाणे अॻिते वारा ॾींहं न खपनि, मूंखे बचपन वारा ॾींहं खपनि, जंहिंमें फिक्र कोन हो, ओन कान हुई, फुटको कोन हुयो, आज़ाद हुयासीं, मस्तियूं करण वारा, घुमण फिरण वारा। हींअर थोरा उहे जेके से सभु शयूं ख़तमु थी वियूं, थोरो ज़िमेदारियूं थी वियूं, ज़िमेदारियूं अची वियूं घरनि जूं, थोड़ा नौकरी जी ज़िमेदारियूं अची वियूं, थोड़ा मसरूफ़ कयूं, पर ही लाइफ असांजी टफ आहे। ऐं पाण महसूसु करियां थो त मुंहिंजी लाइफ, साईं जी लाइफ, बिरमातर साहिबान जी या उस्ताद साहिबान जी, ही लाइफ तमामु टफ थी आहे। तव्हांजी लाइफ उहा टफ न आहे, तव्हांजी शुरूआति आहे, ही गोल्डन टाइम हो तव्हांजो ऐं आहे। अॼु मुंहिंजी नसीहत हिकिड़ी यारे छॾियो पई न, ये हींअर गुलाब जा गुल थी आया आहिनि, सुहिणा थी आया आहिनि माशाअल्लाह, त मुक़ाबलनि जे मैदान में बि अहिड़ा गुल थी ॾेखारियो, उन में कोई के पेर न कजो, अॻियां थींदो, असांजी सिंधी क़ौम अॻियां वधे, कोई के न थिए। केरु ईअं न चए त हज़ार सालनि खां इहा क़ौम आहे पर कुझु न करे सघे। पढ़े लिखे जे जेको आहे सो टाइम हिननि वेस्ट करे छॾियो, उन्हनि खे करे ॾेखारियो त इहा क़ौम पहिरीं बि होशियारु हुई, तइलीम में, अदब में, इख़लाक़ में, अॼु बि उहा ई साॻी इख़लाक़ में, अदब में ऐं तइलीम में साॻी सिंधी क़ौम। ॿी ॻाल्हि त साईं हुसैन साहिब जी ॻाल्हि कई त फर्मा बरदार हुआ, हिकिड़ा नाफ़रमान हुया। मूंखे हिकिड़े उस्ताद जो बहितरीनु हिकिड़ो बोल यादि अची वियो, जॾहिं असां रिलीफ ते थियासीं, अॻे 2 महीना रिलीफ थी वियो सर, 2 महीना रिलीफ न हुआसीं, अॻुवाट करे छॾींदा हुआ उन वक़्त में। मूंखे हिन उस्ताद जो बोल यादि अची वियो त चई, बाबा घर में बि हिकिड़ो औलाद हूंदो आहे न, हिकिड़ो फर्मा बरदार हूंदो आहे, हिकिड़ो नाफ़रमान हूंदो आहे। छा माइट नाफ़रमान खे कढी छॾींदो आहे घरां? न साईं, चई कई औलाद आहे, ज़रूरु हिकिड़ा फर्मा बरदार आहिनि, हिकिड़ा नाफ़रमान आहिनि, असीं कीअं कढंदासीं तव्हांखे? त असां तव्हांखे कंहिंखे बि न कढियो, केॾी नाफ़रमानी कई कुझु, पर असां शागिर्द अक्सर लफ़्ज़
कंदा आहियूं सभई उस्ताद साहिब मास्टर साहिब तमामु बहितरीनु सोच रखंदड़ हिन खां पहिरियां अहिड़ा वाक़िया तमामु घटि ॿुधाए ॾिनूं पर साईं अहमद शाह जे हुते रियल साईं असांखे हर मोड़ ते हर हंधि असांखे साईं क्रेच कयो आहे और खे सपोर्ट कयो मूंखे त ख़ासि साईं सपोर्ट कयो मतिलबु जंहिं ॻाल्हि राजकार बि कया पर साईं हुन ॻाल्हि कयो ई उहो थी वेंदो आहे बराबरि आहे सपोर्ट वॾी ॻाल्हि हूंदी आहे हाणे मूंखे तव्हां मां इहा शागिर्द उमेद आहे त इहे शागिर्द वञी स्टार थींदा ऐं पढ़ी निकिरंदा उहे के रुख ते था हलिया कई रुख त इहो असीं तव्हांखे सम्झायूं था त जेको बि आहे तव्हां अॻियां वधो जंहिं जोश जज़्बे सां हेसि ताईं पहुता आहियो इन ई जोश जज़्बे सां तव्हां अॻियां वधो ऐं अॻियां वधंदो त तव्हां हिननि शागिर्दनि जी जो हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं पंहिंजे पेरेंट्स जी वधीक हौसला अफ़ज़ाई थींदी जिन तव्हांखे हेसि ताईं पुॼायो आहे पाले पोसे हेसि ताईं पुॼाए उन्हनि जी वधीक जेकी आहे हिन में अहमियत आहे माइट जी माउ पीउ जी ऐं इख़्लाक़ियत न विसारजो कॾहिं इख़्लाक़ियत जे दायरे में रही अॻियां वधिजो पंहिंजे माउ पीउ जी बि इज़त करियो पंहिंजे नंढनि वॾनि जी पंहिंजे उस्तादनि जी या इज़त वारी शइ पंहिंजे अंदरि मां न कढिजो इहा ई असांजी नसीहत आहे तव्हांखे अॻियां वधंदा रहो अलाह तव्हांखे कामयाबु कंदो रहो टीम बि खेॾण में मज़ो ईंदो आहे वरना पाकिस्तान जी टीम वांगुरु पहिरें मैच में ई असांखे जॾहिं खां साईं जी टीम मिली आहे ऐं कैप्टन जी मिलियो आहे त असांखे खेॾण में एतिरो मज़ो मिलंदो आहे साईं जो हुकुम आहे त बाबा जीअं दिलि चयो शाट खेॾो जीअं दिलि चयो शाट खेॾो ऐं वाइस कैप्टन वरी असांजो उन खां बि बहितरीनु आहे उहो बि चवंदो आहे जीअं खेॾो असां बीठा आहियूं जॾहिं एतिरो हौसलो ऐं जुरत मिले तो वो खिलाड़ी हार या पार कर दो कैसा लगा मेरा मजाक असांजे स्कूल जो असांजे स्टूडेंट्स जो ऐं असांजे सभिनी जो नालो रोशन करे कोशिशि कई आहे वधीक लाॾी कामयाबु
पंज साल पहिरीं 6 क्लास में दाख़िल थियण वक़्तु जंहिं हिकिड़े तस्वीर जे झागे में तव्हां मोती पोइ हिकु तस्वीर ठाही, अॼु असां उन तस्वीर जी गॾु खोलियूं पिया ऐं को गानो किॾां वेंदो, को गानो किॾां वेंदो, को गानो किॾां वेंदो, वरी केरु कंहिं सां मिलंदो काफ़ी। हाणे सभ खां पहिरीं आउं ॻाल्हाईंदुसि तव्हांजे क्लास ते, पोइ ॿिए नंबर ते आउं ॻाल्हाईंदुसि तव्हांजे फैकल्टीअ ते, टे नंबर ते आउं ॻाल्हाईंदुसि तालीम ते, त तालीम किथां शुरू थिए थी किथे ख़तमु थिए थी, ऐं चोथे नंबर ते आउं तव्हांखे हिकिड़ो आख़िरी मैसेज ॾींदुसि, पैगाम ॾींदुसि त फ्यूचर में तव्हांखे छा करिणो। सभ खां पहिरीं आउं तव्हांजी ॻाल्हि तव्हां सां थो कयां। कंहिं शाइर चयो आहे त अखियुनि जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, तव्हांजी ॻाल्हि तव्हां सां कजे त कीअं कजे। हीअ हशर आहे तव्हांजे महफ़िल में, तव्हांजी ॻाल्हि तव्हां सां कजे त कीअं कजे। अच्छा, हमको सिखा रिया है। तो अॼु आउं तव्हांजी ॻाल्हि तव्हां सां थो कयां त तव्हांजी फैकल्टी कीअं रही, तव्हांजो क्लास कीअं रहियो। तव्हांजो क्लास टीचर तमामु बहितरीन सुठो क्लास टीचर, सुठो मुंतज़िम, तव्हांजा उस्ताद साहिबान साईं इफ्तिखार अहमद बुरोई साहब जेको तव्हांजो 9th में क्लास टीचर हो, तमामु जाखोड़ी किरदार, सम्झ वारो, अक़ुल वारो ऐं हमेशह अणथक कोशिशि कंदड़, अण विच बहितरीन उस्ताद, बहितरीन इंसान तव्हांखे मिलियो। साईं तलत साहब तमामु प्यारी शख्सियत, मोरो ॻाल्हाइण वारो, मुस्कुराए खिली ॻाल्हाइण वारो, सुठो पढ़ाइण वारो, बहितरीन ऐं प्यारो उस्ताद तव्हांखे मिलियो। साईं मुनीर अहमद जना साहब थोरे वक़्त में असां वटि आयो, पर हिन पंहिंजो पाण वञाए वरितो, पंहिंजो पाण वञाए वरितई ऐं मूं साईं जा 2 टे क्लास अटेंड कया। झूठ बोल रहा है। उन्हनि उहा मूंखे नई शइ सिखी जेका मूं हुन खां पहिरीं कॾहिं कोन सम्झी हुई, ऐं नई ॻाल्हि हिकिड़ो नओं सबक़ु वठी वियुसि। उन करे आउं सम्झां थो मौला अलीअ जे कौल वांगुरु त जेकॾहिं को मालो बि तव्हांखे नई ॻाल्हि ॿुधाए त हुनखे उस्ताद कुछ तरीका है भीख मांगने का? फंस गया सीएम। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। स्टेज ते उते हिकिड़ो ग्रुप फोटो कढंदा
समझ रहे हो आप? वो तमाम वाली रिफ्रेशमेंट क्लास में बैठे ग्रुप फोटो दीदो स्टेज ते जी सीट लगा या ऑडिटोरियम जगह वो तमाम जो ग्रुप फोटो दीदो उसी में पहुंचो बाद में हिसाब से सिर्फ नाम एक स्टूडेंट थे कितनी रश है। हमें बिरयानी का पैकेट मिला और कोल्ड ड्रिंक भी मिली है। क्लास को आखिरी बार देख रहे हैं। झूठ बोल रहा है। मौका मिले न मिले इस स्कूल में आने का। ये यादगिरी के लिए एक वीडियो बना रहा हूँ। अभी मैं जा रहा हूँ सर्टिफिकेट के साथ, वो मुझे सर्टिफिकेट देगा। छुट्टी हो गया। चुप, बिल्कुल चुप। वनो अभी हम लेट पहुंच चुके हैं। स्कूल की साइंस लैब है। झूठ बोल रहा है। हम आपको इसका आज लास्ट टूर करा रहे हैं। ये देखिए। चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह। और यहाँ से हम उस थाने आए हैं। सर्टिफिकेट सारे उठा ले जो लेना ये बुक जो बच्चों ने जमा करवाए थे स्कूल में, ये वही थे। नहीं मुझे नहीं मिला। हमें कहाँ मिला है? बस हमने ले लिया है, हाँ, फाइल लिया है इंशाल्लाह। कागज। अरे यार साथियों, बोले वाह। अभी नाम लिखेंगे सर, यहीं पे नाम लिखेगा नहीं। और हमें देगा। कितना अच्छा है यार, कितना अच्छा ही सेना है ना हमारी। अच्छा रुबेसन ऐसा ही है। अरे बी वर्ड भाई हाल तो दिक्कत है। चीटिंग करता है तू। चौके पे कर स्ट्रीम होए ना बस सर मना अभी सर इफ्तिखार हमें हाथों से सर्टिफिकेट देगा। चलो सर के पास चलें। ऐसा चलो सर के पास चले। हाँ जी। अरे नहीं तुझे मिला था। अच्छा, हमको सिखा रिया है। स्कूल की साइंस लैब है। झूठ बोल रहा है। हम आपको इसका आज लास्ट टूर करा रहे हैं। ये देखिए। कैसा मजा आ रहा है। चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह। और यहाँ से हम उस थाने आए हैं। सर्टिफिकेट सारे उठा ले जो लेना ये बुक जो बच्चों ने जमा करवाए थे स्कूल में, ये वही थे। नहीं मुझे नहीं मिला। हमें कहाँ मिला है? बस हमने ले लिया है, हाँ, फाइल लिया है इंशाल्लाह। कागज। अरे यार साथियों, बोले वाह। अभी नाम लिखेंगे सर, यहीं पे नाम लिखेगा नहीं। और हमें देगा। कितना अच्छा है यार, कितना अच्छा ही सेना है ना हमारी। अच्छा रुबेसन ऐसा ही है। अरे बी वर्ड भाई हाल तो दिक्कत है। चीटिंग करता है तू। चौके पे कर स्ट्रीम होए ना बस सर मना अभी सर इफ्तिखार हमें हाथों से सर्टिफिकेट देगा। चलो सर के पास चलें। ऐसा चलो सर के पास चले। हाँ जी। अरे नहीं तुझे मिला था। अच्छा, हमको सिखा रिया है। हालिया तो मुझे कर इतने वीडियो में बड़ी स्क्रीनशॉट कर। ये हमारे शागिर्द हैं। अभी मुझे आखिरी मुलाकात है। हले फराज तुम मुझे इतने वीडियो में बड़ी समझ रहे हो आप? जवाद
પકડમાં આવે છે મેં નતું દેખાતું મારે ऐसा नहीं पकड़ अल्लाह से अले ऐसा ना तू मुझे चाहे बाकी वीडियो जी है सर ठीक है नहीं हाँ ना ऐसे करे हाँ हाँ बाय बाय टाटा गुड बाय गया